बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। आऊँ है उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 6 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे आकाश मंडल। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी कीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे उभ माना आसमान। लफ़्ज़ आहे टिमकंदड़ माना चिमकंदड़। लफ़्ज़ आहे मोहींदड़ माना कशिश कंदड़। लफ़्ज़ आहे गर्दिश माना फेरो। लफ़्ज़ आहे चक्कर माना फेरो। लफ़्ज़ आहे आकाश माना आसमान। लफ़्ज़ आहे बीहक माना बीहण जो तरीक़ो। लफ़्ज़ आहे असुर माना सुबुह सादिक। लफ़्ज़ आहे झुरमुट माना मेड़। लफ़्ज़ आहे तह माना ग़िलाफ़। लफ़्ज़ आहे समूरियूं माना सभ। लफ़्ज़ आहे नज़ारो माना मंज़र या ॾेख। लफ़्ज़ आहे कशिश माना छिक या ज़ोर। लफ़्ज़ आहे मंडण माना सिंगारण। लफ़्ज़ आहे उपग्रह माना निज़ाम शमसी में शामिल सियारा जेके ख़ुदि रोशन न आहिनि पर ॿियनि खां रोशनी वठनि था, जहिड़ोकि चंड। पोइ लफ़्ज़ आहे निहारियो माना ॾिठो। लफ़्ज़ आहे लुभाईंदड़ माना वणंदड़। लफ़्ज़ आहे किरणा माना शुआ। लफ़्ज़ आहे शमसी माना सिज जो। लफ़्ज़ आहे मुखिया माना ख़ासि या अहम। लफ़्ज़ आहे मंडल माना माहौल। लफ़्ज़ आहे कतार माना लाइन। लफ़्ज़ आहे कहकशां माना कती। लफ़्ज़ आहे पुछड़ माना पुछड़ीअ वारो। लफ़्ज़ आहे ख़ारिज माना निकिरण। लफ़्ज़ आहे ॼाणाया माना ॿुधाया। लफ़्ज़ आहे बाहिमी माना गॾियल। लफ़्ज़ आहे मख़सूस माना ख़ासि। लफ़्ज़ आहे नखट माना तारनि जो मेड़। पोइ लफ़्ज़ आहे ग्रह माना निज़ाम शमसी में शामिल सियारा जिन जी धार हैसियत आहे। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, आकाश मंडल मां छा मुराद आहे? जवाब, राति जो आसमान ते तारनि जी पखिड़ियल नखटनि वारे मांडाण खे आकाश मंडल चइबो आहे। सवाल नंबर ॿियो, शमसी निज़ाम छा खे चइबो आहे? जवाब, सिज ऐं उन जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि खे शमसी निज़ाम चइबो आहे। सवाल नंबर टियों, ग्रह ऐं उपग्रह में फ़र्क़ु ॿुधायो। जवाब, ग्रह सिज जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि, जॾहिं त उपग्रह ग्रहनि जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि। सवाल नंबर चोथों, कहकशां छा खे चइजे थो? जवाब, सितारनि जी झुरमुट खे कहकशां चइजे थो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो। लफ़्ज़ आहिनि, माना लिखंदासीं हिननि जी। लफ़्ज़ आहे आकाश माना आसमान। लफ़्ज़ आहे मंडल माना माहौल। लफ़्ज़ आहे नज़ारो माना मंज़र। लफ़्ज़ आहे गर्दिश माना फेरो। लफ़्ज़ आहे झुरमुट माना मेड़। जीम, तव्हां राति जो उभ ॾांहुं ज़रूरु निहारियो हूंदो। हिन जुमिले में निहारियो फ़इल माज़ी आहे। निहारियो खे बदिलाए निहारींदा लिखंदासीं त फ़इल जो ज़मान बदिलजी वेंदो
उन्हीअ ज़मान खे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे। मुस्तक़बिल माना ईंदड़ वक़्तु। हेठि ॾिनल फ़इलनि खे ज़मान मुस्तक़बिल में बदिलायो। ही फ़इल आहिनि, इन्हनि खे ज़मान मुस्तक़बिल में बदिलाईंदासीं। लिखियो, आयो, पढ़ियो, ॻाल्हायो, विया। जी दोस्तों, हाणे ही फ़इल माज़ी आहिनि। हाणे इन्हनि खे असां फ़इल मुस्तक़बिल में बदिलाईंदासीं। फ़इल माज़ी आहे लिखियो, फ़इल मुस्तक़बिल थींदो लिखंदा। फ़इल माज़ी आहे आयो, फ़इल मुस्तक़बिल ईंदा। फ़इल माज़ी आहे पढ़ियो, फ़इल मुस्तक़बिल पढ़ंदा। फ़इल माज़ी आहे ॻाल्हायो, फ़इल मुस्तक़बिल ॻाल्हाईंदा। अहिड़े तरह सां फ़इल माज़ी आहे विया, फ़इल मुस्तक़बिल थींदो वेंदा। वाव मुनासिब लफ़्ज़नि सां ख़ाल भरियो। ही ख़ाल आहिनि, हाणे इन्हनि खे भरींदासीं। पहिरियों ख़ाल आहे आकाश खे ख़ाल बि चइबो आहे। ख़ाल में लिखंदासीं उभ। ॿियो ख़ाल आहे ज़मीन हिकु ख़ाल आहे। हाणे इन ख़ाल में लिखंदासीं गिरह। ज़मीन हिकु गिरह आहे। नंबर टियों ख़ाल आहे टिनि तारनि जे क़तार खे ख़ाल चइबो आहे। ख़ाल में लिखंदासीं टेड़ू। टिनि तारनि जी क़तार खे टेड़ू चइबो आहे।